अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध जो बेहतरीन बहादुर दिलेर क़ौम परस्त अॻवान बशीर ख़ान क़ुरैशी पर अॼु कराची 2 करोड़नि खां वधीक माण्हुनि जो शहर आहे ऐं उन कराची जे अंदरि पठान कॉलोनी ठही सघनि थियूं, पंजाब कॉलोनी ठही सघनि थियूं, भारियुनि जूं कॉलोनियूं, बंगालियुनि जूं कॉलोनियूं ठही सघनि थियूं, पर जेकॾहिं कराची जे अंदरि जाइ नाहे त सिंधी माण्हुनि जे लाइ नाहे। बशीर ख़ान क़ुरैशी केरु ऐं किथां जो हुयो ऐं संदसि वालिद जो नालो छा हुयो? छा वाकई बशीर ख़ान क़ुरैशी जो पीउ अटे चकी जो कमु कंदो हुयो? वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, बशीर ख़ान क़ुरैशी 10 अगस्त 1959 रते देरे ज़िले लाड़काने में पैदा थियो। संदसि वालिद जो नालो ग़ुलाम मुर्तज़ा क़ुरैशी हुयो। बशीर ख़ान क़ुरैशी जी शुरुआती ज़िंदगी जीअं ॾिसूं त बशीर ख़ान जी परवरिश हिकु मिडिल क्लास घराणे में थी। संदसि वालिद अटे चकी हलाईंदो हुयो ऐं अनाज जो वापारु कंदो हो। बशीर ख़ान जी तालीम जी ॻाल्हि कयूं त बशीर ख़ान क़ुरैशी जी तालीम प्राइमरी खां मैट्रिक ताईं रते देरे में ई हासिलु कई। मैट्रिक खां बाद इंटर शिकारपुर मां हासिलु कयईं। बशीर ख़ान क़ुरैशी 1976 में सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडो जाम में दाख़िला वरितईं, जिते सियासी सरगर्मियुनि में हिसो वठणु लॻो। सियासी सरगर्मियुनि में जे करे खेसि 1981 में यूनिवर्सिटी इंतिज़ामिया हिकु साल लाइ रेस्टिकेट बि कयो। सिंधी भाइरो बशीर ख़ान क़ुरैशी जीएम सैयद जे तमामु वेझो हुयो। बशीर ख़ान जा यादगार लम्हा 25 मार्च 2012 ते सिंध जे दिलि कराची में लखनि सिंधी गॾु करे सिंध जे हक़नि लाइ आवाज़ु उथारियो। फ़िक्री ऐं नज़री इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ त ही हिकु हक़ीक़त आहे त बशीर ख़ान क़ुरैशी सिंध जो दिलेर ऐं अॾो पुटु हो ऐं सिंध जे जाइज़ हक़नि लाइ क़ुरैशी साहब भरपूर आवाज़ु उथारियो। बशीर ख़ान क़ुरैशी सिंध जे हक़नि जे मनता जे करे पंहिंजी ज़िंदगी में कई जेलियूं ऐं तकलीफ़ूं काटियूं। सिंधी भाइरो बशीर ख़ान क़ुरैशी जी वफ़ात 7 अप्रैल 2012 अचानक तबियत ख़राब थियण सबबु थी। सिंधी भाइरो, उमेद आहे त ही वीडियो तव्हांखे सुठो लॻो। जेकॾहिं सुठो लॻो त चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा।